सिंध ट्रायल पार्लियामेंट जे ज़िले टनो मोहम्मद ख़ान जी MPA अरीशा दस्ती पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त आउं शुक्रगुज़ार आहियां सिंध हुकूमत जे इदारे यूनिसेफ थर एजुकेशन अलायंस जी जंहिं मूंखे हिन बहितरीन प्लेटफॉर्म में शामिल करे सिख्या जो मौक़ो फ़राहम कयो। सिंध ट्रायल पार्लियामेंट थर एजुकेशन ॿारनि जे सिखण खां अलावा असांजे मुआशरे अंदरि जेके मसइला ऐं मुश्किलातूं पेश अचनि थियूं इन खे हल करण लाइ काफ़ी मददगार साबित करण खां वठी संदन हौसला अफ़ज़ाई करे क़दर जी निगाह सां ॾिठो वञे थो। जीअं त हिक मज़दूर जी धीउ आहियां मूंखे फ़ख्रु आहे त आउं सिंध चाइल्ड पार्लियामेंट जे मेंबर आहियां। असांजो पूरो ख़ानदान पीपल्स पार्टी सां लाॻापियल आहे। पीपल्स पार्टी जे क़ाइदीन जी क़ुर्बानियुनि एवज़ पीपल्स पार्टी जो वजूद ज़िंदा आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आला सिंध वज़ीर तालीम सरदार शाह MNA नवीद कमर ज़िले चेयरमैन कासिम नवीद MPA एजाज शाह बुखारी ऐं खुरम करीम सूमरो खे अपील थी करियां त सिंध चाइल्ड पार्लियामेंट हिकु बहितरीन प्लेटफॉर्म आहे जंहिं में सिंध जी नियाणियुनि खे पाकिस्तान जी सियासत सिखण ऐं ख़िदमत करण जो मौक़ो मिलंदो। हुन इहो बि चयो त मूं समेत हिते जी ग़रीब शागिर्दियाणियुनि खे स्कॉलरशिप जो मौक़ो मिलणु घुरिजे जेको संदन हक़ आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची